बेले खाते जी मिली भगत सां ठट जागीर बेले ते बासरन पर कब्जा करे सभी एकड़ ते बदल बेलो तबाह के वो जिले शहीद बेनजीराबाद जी रेंज काजी अहमद में मौजूद ठट जागीर बेलो जो लगभग 790 एकड़ ते मुश्तमिल है। फारिस खाते जी मुलाजमत जी मिली भगत सां काटे काठ विक्रो करे मकामी माण्हुनि खे नाम निहाद रिलीज ते ॾिनो वियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ मकामी माण्हुनि मोहम्मद बचर भुट्टे, मीरल ओठे, धनीबख्श कलोई, मोहम्मद इमरान उनड़े बेन एहतजाज कंदे चीफ जस्टिस पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वॾे वज़ीर, चीफ सेक्रेटरी, बेले खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी समेत वसवारनि खे पुरजोर अपील कई त ठट जागीर बेलो बचाए माहौलियाती गिरलाण ख़त्म कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। ही ठट जागीर जो बेलो आहे जेका ज़िला शहीद बेनज़ीराबाद रेंज काज़ी अहमद में आहे ऐं हितां जा जेके फॉरेस्ट जो जेको अमलो आहे उहो जेको आहे मुलवस थी करे माना ॿेले खे फैलाइनि पिया ऐं ॿेले खे कटराइनि पिया था ऐं ॿेले खे दुबारा जेको आहे कटे उन जा कचा वण कटे ऐं उते पोखाई शुरू कई पई वञे। असां आला अख़्तियारनि खां इहा अपील था कयूं त महिरबानी करे हीअ असांजो ठट जागीर जो ॿेलो बचाए ॾिनो वञे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते जेको ठट जागीर ॿेले खे बचायो वियो हुयो उन ते हाणे दोबारा वरी बि अमले जे मुलवस अमलो जेको आहे फॉरेस्ट वारो उन्हनि जे गठजोड़ सां कुझु कब्ज़ा माफ़िया सरगर्म थी चुका आहिनि। जेको असांखे ख़दशो आहे त हुननि जी जेका तयारी आहे सो वण वढाईंदा ऐं उते हर आहे फ़सुल खाईंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।